लाड़काने में कुछ ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियण बाद फ़ौत थियल संजय कुमार जो लाश लाड़काने पहुचण ते हिंदू वापारी बिरादरी सियासी समाजी ऐं वकीलनि पारां गुलनि जी वर्खा। SSP चौक ते लाश रखी धरणो। कुछ देर बाद धरणो लगायो वेंदो। कातिलनि जी गिरफ़्तारी करे हिंदू बिरादरी तोड़े वापारी ऐं शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। ब्रेकिंग न्यूज़ अहमद शिरकियों पिया लाड़काने में कुछ ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियण बाद फ़ौत थी वियल संजय कुमार जो लाश पहुचण ते हिंदू वापारी बिरादरी सियासी समाजी ऐं वकीलनि पारां गुलनि जी वर्खा। SSP चौक ते लाश रखी धरणो। कुछ देर बाद धरणो लगायो वेंदो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो हिंदू बिरादरी तोड़े वापारी ऐं शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो।